नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के शिकारपुर में खबर ॾींदालूं त JUI शोबा नशरो इशात ज़िले शिकारपुर की तरफा सोशल मीडिया कन्वेक्शन मेहरान शादी हाल शिकारपुर में ज़िले अमीर मौलाना अब्दुल्ला पौड़ की सदारत में थी गुजरियो, जंहिंमें JUI जे मरकजी ऐं सूबाई अगवाननि मौलाना सैयद सुराज अहमद शाह अमरूटी, इंजीनियर अब्दुल रज़ाक आबिद लाको, मौलाना अब्दुल्ला महर जिन ख़ुसूसी मेहमान तौर शिरकत कई। सोशल मीडिया कन्वेक्शन के खिताब कंदे अगवाननि चयो त मौजूदा हुकूमत महंगाई ऐं अमन अमान के कंट्रोल करण में नाकाम रही है। हुक्मरानन के घुर्जे त महंगाई ते कंट्रोल करे त जीअं मजदूर हारी पंहिंजनि बच्चन के 2 वक्त जी मानी खाराए सघन। हिन गाटे टोड़ महंगाई में मजदूर हारी पंहिंजनि बच्चन के मानी खाराइण लाइ परेशान आहिनि त इन्हनि के बेहतर मुस्तक़बिल लाइ तालीम कीअं ॾेई सघंदा। जॾहिं तालीम न हूंदी त यकीनन मुस्तक़बिल जा मेमार मासूम बच्चा वॾा थी बेरोज़गार थींदा। जॾहिं बेरोज़गारी वधंदी त अमन तबाह थींदो। हिन वक्त सूरतहाल इहा आहे जो माण्हू घर खां ॿाहिरि निकिरे थो त न इन के इज़त भरियो रोज़गार तो मिले न अमन तो मिले। असां मौजूदा हुक्मराननि खां मुतालबो कयूं था त महंगाई ते कंट्रोल करे अमन अमान जी सूरतहाल बेहतर खां बेहतर कयो त जीअं आवाम सुख सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघे। कन्वेक्शन में ज़िले जे तमाम तालकनि जे प्रेस सेक्रेटरिन ऐं सोशल मीडिया वर्करनि खे ज़िले शोबा नशरो इशात तरफां हुसन कारकर्दगी एवार्ड ऐं एज़ाज़ी सनतूं बि ॾिनियूं वयूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।